Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. मजहबी जमात जा इरादा खौफनाक हुआ। मुल्क में अमन अमान बरकरार रखण लाइ पाबंदी जो फैसलो कयो। TLP ते पाबंदी बाद वफाकी गृह वज़ीर शेख रशीद ऐं मजहबी मौमन वारे वफाकी वज़ीर नूरुल हक कादरी जी वज़ाहत। शेख रशीद चयो त असां मामलो हल करण जी पूरी कोशिश कई, पर मजहबी जमात हर सूरत में फैज़ाबाद अचणु चाहींदी हुई। छिकताण दौरान 580 पुलिस एहलकार ज़ख़्मी, 30 गाॾियूं साड़ी वयूं। रियासती रिट खे चैलेंज कंदड़नि खे बर्दाश्त नथो करे सघिजे। काबीना पाबंदी जी मंज़ूरी ॾेई छॾी आहे। TLP जे ख़ात्मे लाइ सुभाणे अदालत सां राब्तो कंदासीं। नूरुल हक कादरी चयो त रियासत जो कमु कंहिंखे मिंथ करणु नाहे हूंदो। साद रिज़वी जी गिरफ़्तारी ते रद्द अमल कंहिं बि सूरत में क़बूल न हो। पुरतशद्दुद एहतजाज ज़रिए रियासत के दबाव में नथो आणे सघिजे। कंहिंखे बि अमन अमल ख़राब करण जी इजाज़त न ॾींदासीं। वज़ीर आज़म इमरान ख़ान मज़हबी जमात ते पाबंदी बाबति इजलास बाद चयो आहे त रियासत कंहिं जे दबाव में न ईंदी। वफाकी काबीना तहरीक लबैक पाकिस्तान ते पाबंदी लगाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। TLP ते बंदिश दहशतगर्दी एक्ट 1997 जे रूल 11B तहत लगाई वई। वफाकी काबीना खां सर्कुलेशन ज़रिए मंज़ूरी वरिती वई। वफाकी हुकूमत पाबंदी बाबति डिक्लेरेशन सुप्रीम कोर्ट में पेश कंदी। अदालती हुकुम बाद इलेक्शन कमीशन तहरीक लबैक पाकिस्तान खे डी नोटिफाई कंदी। पार्टी डी नोटिफाई थियण बाद चूंडियल नुमाइंदा बि नाअहल थी वेंदा। पाकिस्तान में फ्रांस मुखालिफ मुज़ाहिरनि खां पोइ फ्रांस पंहिंजे शहरनि ऐं कंपनीज़ खे आर्ज़ी तौर पाकिस्तान छॾण जी हिदायत करे छॾी। फ्रांसीसी सफ़ारतखाने ट्रैवल एडवाइज़री जारी करे छॾी। पधिराई में चयो वियो आहे त पाकिस्तान में मुज़ाहिरनि सबबि फ्रांसीसी मफ़ादनि ऐं शहरनि खे ख़तरो आहे। शहरनि खे वापसि घुराइण लाइ कमर्शियल फ्लाइट्स हलायूं वेंदियूं। सेनेटर शिबली फराज खां सुषमा खाते जो कलमदाद वापसि। वज़ीर आज़म इमरान ख़ान इंफॉर्मेशन ऐं टेक्नोलॉजी वारे वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी खे इतलात खाते जो इज़ाफ़ी कलमदान ॾेई छॾियो। शिबली फराज खे पेट्रोलियम वारी वज़ारत जो कलमदान मिलण जो इम्कान। वज़ीर आज़म इमरान ख़ान सां वफ़ाकी वज़ीर फवाद चौधरी जी मुलाक़ात। वज़ीर आज़म फवाद चौधरी खे इज़ाफ़ी कलमदान ॾियण बाबति आगाह कयो। पाकिस्तान में हिन वक्त पाछा हुकुमरानी करे रहिया आहिनि। ईस्ट रिकवरी यूनिट जो कानूनी वजूद नाहे। शहज़ाद अकबर PTI कारकुन आहे। केस जेल में हुजणु घुरिजे। शहज़ाद अकबर बाअसर आहे, इन करे खांस केरु बि पुछा नथो करे सघे। नज़रसानी केस में जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा केस जा सुप्रीम कोर्ट में दलील। जस्टिस काज़ी फ़ैज़ ईसा दलील में चयो त तहरीक इंसाफ़ जी नज़रसानी दरख़्वास्त में चयो पियो त हू जज बणजण जे अहल ई नाहे। फैज़ाबाद धरणे केस जो फ़ैसिलो ॾियण खां मूंखे सुप्रीम कोर्ट जे जज जे उहिदे तां हटाइण चाहिनि था। पाकिस्तान जी मईशत जा तक़रीबन 17.5 अरब रुपया अशराफिया ते ख़र्च थी वेंदा आहिनि। गॾियल क़ौमनि जे इदारे UNDP जी रिपोर्ट में इंकशाफ़। रिपोर्ट मूजिबि ताक़तवर गिरोह पंहिंजे हिसे खां वधीक रक़म हासिल करण लाइ अख़्तियार कंदा। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में सुभाणे खां 2 रुपया लात जो इम्कान। ओगरा समरी पेट्रोलियम डिवीज़न ॾांहुं उमाणे छॾी। समरी में पेट्रोल 2 रुपया फ़ी लीटर सस्तो करण जी सिफ़ारिश। डीज़ल जी क़ीमत में 2 रुपया लात जी तजवीज़। ओगरा समरी में पेट्रोलियम लेवी में 15 ॾींहंनि लाइ वाध न करण जी तजवीज़ ॾिनी। वज़ीर आज़म जी मंज़ूरी बाद पेट्रोल 108 रुपया 35 पैसा फ़ी लीटर ऐं डीज़ल 111 रुपया 8 पैसनि जो थी वेंदो। गॾियल अरब इमारात पाकिस्तान ऐं भारत विच में छिकताण जे ख़ात्मे लाइ टियाकड़ी जी तस्दीक़ करे छॾी। वॉशिंगटन में मौजूद इमारती सफ़ीर जो चवणु आहे त UAE पाकिस्तान ऐं भारत विच में कश्मीर मामले ते छिकताण घटाइण ऐं सीज़ फायर मुआहिदे ते अमल दरामद लाइ अहम किरदारु अदा कयो। उमेद आहे त ॿिन्ही मुल्कनि जा लाॻापा बहाल थी वेंदा। ॿिन्ही मुल्कनि में ॻुझूं ॻाल्हियूं जनवरी में गॾियल इमारात में थींदियूं।
पंजाब हुकूमत शरीफ कुटुंब जी रावण में 127 केनाल ज़मीन की मुंतकली रद्द करे छड़ी। शरीफ कुटुंब फैसलो मकामी अदालत में चैलेंज करे छड़ियो। दरख्वास्त ॿुधण लाइ मुक़रर। शरीफ कुटुंब तरफ़ां पंजाब हुकूमत ते रिकॉर्ड तब्दील करण जो इल्ज़ाम। पंजाब हुकूमत दावा कई है त शरीफ कुटुंब औकाफ खाते की ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। रेवेन्यू खातो ज़मीन ता कब्ज़ा ख़त्म कराइण लाइ कंहिं बि वक़्तु कार्रवाई करे सघे थो। सिंध असम्बली में अपोजिशन लीडर हलीम आदिल शेख ते हमले ऐं ड्यूटी अटका केस में फर्द जुर्म लागू। मीरपुर माथेले की अदालत में ॿुधणी दौरान जवाबदार जो ॾोह मञण खां इनकार। अदालत 26 मई ते शाहिदनि खे तलब करे वरितो। हलीम आदिल शेख ख़िलाफ़ जलवार थाने ते हमले ड्यूटी अटका जो केस दाख़िल आहे। हलीम आदिल शेख ॾोह मञण खां इनकार कंदे मामले खे इंतकामी कार्रवाई करार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म इमरान खान सुभाणे सिंध यात्रा ते पहुची रहियो आहे। हिकु ॾींहं जे दौरे दौरान कराची ऐं सखर में अॻवाननि सां मुलाक़ातूं वरी थियल। गवर्नर इमरान इस्माइल ऐं GTA अॻवान अली गौहर महर वज़ीर आज़म जो इस्तक़बाल कंदा। वज़ीर आज़म सखर में PTI अॻवाननि सां मुलाक़ातूं ऐं कामयाब नौजवान प्रोग्राम जो इफ़्तिताह कंदो। सिंध हाई कोर्ट हैदराबाद सिंध पब्लिक सर्विस कमीशन के चेयरमैन जा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया। सेक्रेटरी के ईंदड़ ॿुधणी ताईं मुअत्तल करण जो हुक्मनामो जारी। अदालत गैर कानूनी पोस्टिंग्स केस में पेश न थियण ते गिरफ़्तारी वारंट जारी कया। अदालत सिंध पब्लिक सर्विस कमीशन के चेयरमैन के 22 अप्रैल ते तलब करे वरितो। सिंध के खुराक खाते जो कारनामो गोदामन में रखियल ख़राब कणक वापारन के विक्रो करण जो इंकशाफ। 2016-17 में ख़रीद कयल कणक जूं हज़ारे बोरियूं 1300 रुपया फी मण के हिसाब से कराची के वापारन के विक्रो कयूं वयूं। GFC हाकिम महर एतराफ़ कयो त कणक खाइण लाइक़ नाहे। हाणे वापारन की मर्ज़ी त उहा ख़राब कणक कीअं था इस्तेमाल कनि। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भले कार मां आहियां शाहिद ज़ियाल। हेडलाइंस वानी बुलेटिन की शुरुआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ।